लाड़कानो ब्यूरो चीफ अब्दुल वहीद अबड़ो लाड़कानो सुन्नी तहरीक यूसी सामेटिया तालको डोकरी तरफा सालियानो जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्तार फजीलत उर्स मुबारक उस्ताद हफाज साईं हाफिज महर अली सूमरो कॉन्फ्रेंस थी गुजरियो। प्रोग्राम जी ज़ेर सदारत पीर तरीक़त नवासाए मुर्शिद हुसैन पीर सैयद ज़ैनुल आबदीन शाह बुखारी हुसैनी दरगाह आलिया हुसैनाबाद कंबर कई खुसूसी खिताब अलामा मुफ्ती सैयद मोहम्मद हसन शाह बुखारी हुसैनी कयो। महफिल में पीर तरीक़त मखदूम साईं हाफिज शफीकुर रहमान सूमरो पीर अलामा नज़ीर हुसैन सैफी मौलाना मोहम्मद नईम नूर ताहिरी मौलाना सदाम हुसैन ताहिरी मौलाना गुलाम हुसैन जलाली अलामा कलीमुल्लाह डाहरी मौलाना हाफिज वज़ीर अली कांदड़ो हुसैनी खलीफा मियाँ अब्दुल गफ्फार करमी हाफिज गुलाम नबी बुर्ड़ो ऐं कट पर तादाद में उलमाए कराम हिफाज कराम ऐं सियासी समाजी अॻवाननि पिणु शिरकत कई। प्रोग्राम में नात ख़्वान मोरी खां आयल फ़कीर गुलाम रसूल बुघियो ऐं साथी लियाकत अली अबड़ो ऐं मोहम्मद ताहिर जूणेजो ऐं ॿियनि नात ख़्वाननि नातुनि जा गुलदस्ता पेश कया। महफ़िल में पीर सैयद ज़ैनुल आबदीन शाह बुखारी बयान कंदे चयो त अल्लाह करीम जे तरफ़ां असां मथां एहसान आहिनि जो पंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमायो। मुफ्ती सैयद मोहम्मद हसन शाह बुखारी बयान कंदे चयो त हाफ़िज़नि सगोरनि जो एॾो वॾो शान आहे जो क़यामत जे ॾींहुं अल्लाह करीम तरफ़ां हाफ़िज़नि जे वालिदैन खे सोना ताज पहिराया वेंदा। उन्हनि जी एॾी रोशनी हूंदी जीअं दुनिया में सिज रोशनी कंदो आहे। मुबारक जो हक़दार आहे सनन जो उस्ताद साईं हाफिज़ रजब अली कांदड़ो जंहिं हिन परफ्तन दौर में अहिड़ा सुहिणा क़ुरान पाक जा हाफ़िज़ सगोरा तैयार कया आहिनि ऐं मुबारक जा हक़दार आहिनि उन्हनि जा वालिदैन। प्रोग्राम में दस्तार कंदड़ हाफ़िज़ सगोरा 4 ऐं हिकु न्याणी हाफ़िज़ाणी जंहिंमें हाफ़िज़ नेमतुल्लाह कांदड़ो हाफ़िज़ महताब उर्फ राजा कांदड़ो हाफ़िज़ इब्रार अली कांदड़ो ऐं मसमात सुनिया खातून कांदड़ो कई। आख़िर में पूरी उम्मत मुस्लिमा लाइ दुआ घुरी वई। आख़िर में उस्ताद अल हाफ़िज़ साईं हाफिज़ रजब अली कांदड़ो हुसैनी ऐं हाफ़िज़ मोहम्मद असलम कांदड़ो हुसैनी ज़िले सदर सुन्नी तहरीक लाड़कानो